Assalamu alaikum. This is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां आर्गुनन जो दौर जेको 1521 खां 1555 ताईं हुयो त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। त छाकाणि त इहे दौर असांजा अरबन जो दौर हुजे, समन जो दौर हुजे, मीरनि जो दौर हुजे या कलोड़नि जो दौर हुजे त इहे असांजा SST जे हिसाब सां आम क्वेश्चन आहिनि। तन मां को बि क्वेश्चन अची सघे थो। असांजो पहिरियों सुवालु आहे त अरगुनन कहिड़े हुक्मरान खां हुकूमत हासिल करे सिंध ते कब्ज़ो कयो? त असांजो ऑप्शन आहे त जाम फिरोज़, जाम निज़ामदीन, जाम तमाचाई, जाम जूणो। त इन जो जेको आहे पहिरियों ऑप्शन सही थींदो त जाम फिरोज़ हुयो। ॿियो असांजो सुवालु आहे त आर्गुनन सिंध में किथां खां आया हुया? त ईरान खां आया हुया, इराक खां आया हुया, या कंधार खां आया हुया, या ताजिकिस्तान खां आया हुया। त इन जो टियों नंबर ऑप्शन सही थींदो, इहे हुया कंधार खां आया हुया। टियों सुवालु असांजो आहे त सिंध जो कहिड़ो मशहूरु सुरमो अरगुनन सां विढ़ंदे शहीद थियो? त होश शीदी हुयो, या संघार हुयो, या सावण हुयो, या धोल दरिया ख़ान हुयो। त इन जो चोथों नंबर सही थींदो त धोल दरिया ख़ान जेको हुयो इहो हुयो। त इहो आर्गुनन सां विढ़ंदे शहीद थी वियो हुयो। ॿियो असांजो सुवालु आहे त आर्गुनन जे दौर मुताबिक़ त आर्गुनन दौर में सिंध जे कहिड़े आलिम खे घाणे में पीढ़ियो हुयो, घाणे में पीढ़ायो वियो हुयो? त उहो केरु हुयो? त उहो मखदूम बिलावल हुयो, क़ाज़ी कादन हुयो, मुबारक सिंधी हुयो, या शेख ईसो हुयो? त इहो मखदूम बिलावल जेको हुयो आर्गुनन जे दौर सां तालुक़ रखंदो हुयो, जंहिंखे घाणे में पीढ़ायो वियो हुयो। ॿियो असांजो पंजो सुवालु आहे त सिंध ते कुल केतिरा आर्गुन हुकूमत कई? त उहे केतिरा हुया? त हिकु हुयो, ॿ हुया, टे हुया, चारि हुया? त उहे ॿिनि जेको आर्गुनन सिंध ते हुकूमत कई हुई। इन जो ॿियों नंबर सही थींदो ऑप्शन। छहों नंबर असांजो आहे त आर्गुनन दौर में सिंध जी सरकारी ज़बान कहिड़ी हुई? इहो हिकिड़ो इम्पोर्टेंट सुवालु आहे SST टेस्ट जे लाइ। त अरबी हुई, सिंधी हुई, फ़ारसी हुई, हिंदी हुई? त इन जो सही ऑप्शन फ़ारसी थींदो। सतों सुवालु आहे त काफ़ी ॻाइण जा इब्तिदाई आञाण कहिड़े दौर खां मिलनि था? सुमरनि जे दौर खां मिलनि था, समान जे दौर खां मिलनि था, अरगुनन जे दौर खां मिलनि था, या तुरखाननि जे दौर खां मिलनि था? त इन जो टियों नंबर सही थींदो। इहे आर्गुनन जे दौर खां काफ़ी जा ॻाइण जा इब्तिदाई आञाण उन आर्गुनन जे दौर खां मिलनि था। अठों सुवालु आहे त आर्गुन दौर में काफ़ियुनि जो हवालो कहिड़े ॻाइणे शहर सां मिले थो? शेख लाडजो, शेख हलू, जरकिस फ़कीर, दरस अलाउद्दीन? त इन जो ए ऑप्शन पहिरियों ऑप्शन सही थींदो, शेख लाडजो। ॿियो नओं सुवालु असांजो आहे त सिंधी अदब में बाक़ाइदे तहरीरी दौर कहिड़े दौर खे चयो वेंदो आहे? त उहो अरगुनन जो दौर हुयो, तुरखाननि जो दौर हुयो, मुगल दौर हुयो, या कुल्हड़नि जो दौर हुयो? त आर्गुनन जो दौर खे असां तहरीरी सिंध अदब जो तहरीरी दौर चयो वेंदो आहे। त इन जो पहिरियों ऑप्शन सही थींदो। आर्गुनन दौर जो सभ खां वॾो शाइर शाह करीम, क़ाज़ी कादन, दादू दयाल, शेख हलू? त इन जो क़ाज़ी कादन जेको आहे सही ऑप्शन थींदो। ॿियों नंबर जेको आर्गुनन दौर जो सभ खां वॾो शाइर क़ाज़ी कादन हुयो। त अहिड़े हिसाब सां ई पुछंदा आहिनि त टालपरनि जो दौर जो वॾे में वॾो शाइर सचसर मस्त आहे। कलोड़नि जे दौर जो वॾे में वॾो शाइर भटाई साहिबु आहे। ॿियो सुवालु आहे त मशहूरु तालीमी माहिर ऐं नसर निगार मखदूम मोहम्मद जाफ़र बेवकाई जो तालुक़ु कहिड़े दौर सां हुयो? त सुमरनि जे दौर सां हुयो, समा जे दौर सां हुयो, आर्गुनन जे दौर सां हुयो, या मुगल जे दौर सां हुयो? त इन जो टियों नंबर ऑप्शन सही थींदो, आर्गुनन जे दौर सां हुयो। असांजो 12हों नंबर आहे त हासिल नहज कंहिंजी तसनीफ़ आहे? क़ाज़ी कादन, मखदूम मोहम्मद जाफ़र, मखदूम बिलावल, या शाह करीम जी आहे? त इन जो सही ऑप्शन मखदूम मोहम्मद जाफ़र थींदो। ॿियो असांजो सुवालु आहे त मखदूम मोहम्मद जाफ़र बेवकाई जो किताबु हलल अक़ूद फिल तलाक़ सनूद कहिड़ी मौज़ू ते आहे? त उहो शरई मसइलनि ते आहे, तसवुफ़ जे नुक़्तनि ते आहे, मज़हबी मामलनि ते आहे, या अदबी सिनफ़नि ते आहे? त इहो शरई मसइलनि ते आहे। ॿियो असांजो 14हों क्वेश्चन आहे त
क़ाज़ी क़ादन शाइरी खां सवाइ ॿियो छा में वॾी अहमियत रखंदो हुयो? क़सनि में, तारीख़ में, समाजी मामलनि में या नसर नवेसी में? त उहो शाइरी खां सवाइ नसर नवेसी में बि अहमियत रखंदो हुयो। ॿियो असांजो 15हों सुवालु आहे, आरगूनन दौर सां वाबस्ता कहिड़े शाइर जी शाइरी मां ससी ॾांहुं मंसूब तमसीली शाइर मिले थो? सैयद अली सानी, ॿियो राॼो सत्यो दिल, दर्स अलाउद्दीन, क़ाज़ी क़ादन। त सैयद अली सानी असांजो पहिरियों ऑप्शन सही थींदो। ॿियो असांजो 16 नंबर क्वेश्चन आहे, आरगूनन दौर जे कहिड़े शाइर सिंधी बेद खे वधाईंदे चइनि सेटनि ताईं पहुचायो? उहो क़ाज़ी क़ादन हुयो, मखदूम नूह हुयो, या शेख हलू हुयो, या सैयद अली सानी हुयो? त इन जो चोथों ऑप्शन सही थींदो। ॿियो 17हों असांजो सुवालु आहे त तहफ़तुल कलाम में आरगूनन दौर जे कहिड़े शाइर लाइ ॼाणायल आहे त हू हमेशह जोश जी हालत में रहंदो हुयो, का बि ॻाल्हि दिलि ते ईंदसि हुअसि त मुंहं ते हणंदो हुयो? त उहो केरु हुयो? दर्स अलाउद्दीन, राॼो सत्यो दिल, जरकिस फ़क़ीर, शेख ला ॾिजो? त इन जो ॿियों ऑप्शन सही थींदो, राॼो सत्यो दिल। ॿियो असांजो 18हों सुवालु आहे त दर्स अलाउद्दीन कहिड़े शाइरीअ जो हम असर हुयो ऐं साणसि शहरनि में सवालनि ऐं जवाबनि जी ॾे वठि कंदो हुयो? त उहो सैयद अली सानी, क़ाज़ी क़ादन, मखदूम नूह, या शेख अबू बकर? त इन जो पहिरियों ऑप्शन सही थींदो, सैयद अली सानी हुयो। त अहिड़े हिसाब सां सवाल ईंदा आहिनि त सचर साहब जो हम असर केरु हुयो, भिटई साहब जो हम असर केरु हुयो, त मिर्ज़ा कलीस बि कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो? त अहिड़े हिसाब सां सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा SSC टेस्ट में क्वेश्चन ईंदा आहिनि। त मिर्ज़ा कलीस बेग साहब अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो, त सचर थॉमस मीरनि ऐं टालपनि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। ॿियो असांजो 19हों सुवालु आहे त सैयद अबू बकर लकियारी कहिड़े बुज़ुर्ग शाइर जो मुरीद हुयो? क़ाज़ी क़ादन, मखदूम मोहम्मद जाफ़र बेवकाई, मखदूम नूह, या शाह करीम? त इन जो सही ऑप्शन थींदो मखदूम नूह। ॿियो असांजो 20हों सुवालु आहे त आरगूनन जो पहिरियों हाकिम केरु हुयो? त इहो इम्पोर्टेंट सुवालु आहे। त उहो शाह बेग आरगून हुयो, शाह हसन हुयो, या ज़वाल नून बेग हुयो, या ईसा तुरखान हुयो? त इन जो पहिरियों ऑप्शन सही थींदो, उहो शाह बेग आरगून हुयो, त आरगूनन जो पहिरियों हाकिम। शाह बेग सभ खां अव्वल सिंध जी कहिड़े शहर खे पंहिंजी वहशत जो निशानो बणायो? बखर, दीबल, ठठो, सेवण? त इन जो टियों ऑप्शन सही थींदो, उहो हुयो ठठो। शाह बेग आरगून जी ॾिहाड़नि में शेर शाह सूरी कंहिंखे शिकस्त ॾिनी? त उन हमायूं खे शिकस्त ॾिनी हुई, या ईसा बेग, या शाहजहान, या अकबर? त उन शेर शाह सूरी हमायूं खे शिकस्त ॾिनी हुई। असांजो आख़िरी सुवालु आहे त सैयद अली सानी ठठवी कहिड़े दौर जो शाइर हुयो? त इहो सूमरनि जे दौर जो हो, आरगूननि जे दौर जो हो, कल्होड़नि जे दौर जो हुयो, या गज़नवी दौर जो हुयो? त इहो आरगूननि जे दौर सां तालुक़ु रखंदो हो सैयद अली सानवी। ॿियो असांजा आरगूननि जे दौर में सिंधी अदब जा जेके मशहूरु शाइर आहिनि त उहे असां पढ़ंदासीं। इन जे हिसाब सां SST टेस्ट में अहिड़े हिसाब सां सुवाल ॾेई सघनि था त क़ाज़ी क़ादन कहिड़े दौर सां तालुक़ु रखंदो हो, या भिटई साहब कहिड़े दौर सां तालुक़ु रखंदो हो? इन जेके असां मशहूरु आहिनि उहे असां कुझु पढ़ंदासीं। हिन में तक़रीबन 13-14 इन जा शाइर ॾिनल आहिनि जेके आरगूननि दौर सां तालुक़ु रखंदा हुया। त पहिरियों असांजो इहो यादि रखिणो आहे त क़ाज़ी क़ादन जेको हुयो उहो जेको हुयो आरगूननि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। ॿियो असांजो आहे सैयद अली सानी बि आरगूननि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। ॿियो असांजो राॼो सत्यो दिल, इहो बि आरगूननि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। ॿियो असांजो चोथों आहे दर्स अलाउद्दीन, इहो बि आरगूननि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। ॿियो असांजो आहे शेख ला ॾिजो, त इहो बि आरगूननि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। ॿियो असांजो आहे जरकिस फ़क़ीर, इहो बि आरगूननि जे दौर सां तालुक़ु रखंदो आहे। ऐं शेख हलू, इहो बि आरगूननि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। ॿियो असांजो आहे त मखदूम नूह, इहो बि असांजो आरगूननि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। ॿियो असां आरगूननि जे दौर जे बारे में डिस्कस कंदासीं। उन जा इम्पोर्टेंट कुझु MCQs आहिनि 15-16। त हिन दौर में आरगूननि जे दौर में हिन दौर में काफ़ियुनि जी ॻाइण ऐं चवण जी रवाजु पियो।
त तज़किरतुल अबरार में ज़िक्र आहे त पाट शहर जी जन बुज़ुर्गनि बरहमपुर वञी सकूनत अख़्तियार कई ऐं उन में हिकु लाॾिजो बि हो ऐं शेख लाॾिजो सिंधी काफ़ी दर्द ऐं सोज़ सां ॻाईंदो हुयो। त इन में काफ़ी जो बि ॻाइण जो रवाजु जेको हुयो अरगुन जे दौर में पियो हुयो। ॿियो असांजो आहे त अलफ़ इशबा जी शाइरी जी बाक़ाइदे शुरा थी। अरगुन जे दौर में तसवुफ़ ऐं जोगी मत वारे शाइरीअ खे ख़ासि मुक़ाम मिलियो। ऐं ॿियो असांजो अरगुन जे दौर सां त क़ाज़ी कादन ऐं शाह करीम जी शाइरी जो फ़िक्रु सिंध जूं सरहदूं ओरांगे चुको हो। हिन दौर में दादू दयाल जो नालो मिले थो जेको राजस्थान जो रहाकू हुयो। ॿियो हिन दौर सां वाबस्ता तहरीरी अदब जो जेको आहे दौर शुरू थियो हुयो। हिन दौर में सिंधी ऐं फ़ारसी जो तालुक़ जेको आहे वधियो हुयो। हिन दौर जी शाइरी में केतिरा ई लफ़्ज़ ऐं फ़िक्रा गुरू ग्रंथ जा सिंधी में मिलनि था। सिंधी अदब में रवायती अदब जो जेको आहे इज़ाफ़ो थियो हुयो ऐं बेत जी सिटरुनि में सैद अली सानवी ठठवी इज़ाफ़ो आंदो। हिन दौर में मुल्की वागूं ॾेही हुकुमरान खां फुरे परॾेही हुकुमरान में हथ में आयूं उनजो रद्द अमल शाइरी में मिले थो। हिन दौर में नसर जा बि केतिरा ई ओझाण मिलनि था। ऐं कुझु असां मखदूम नूह जेको हुयो असांजो अरगुन जे दौर सां तालुक़ रखंदो हुयो ऐं उनजे बारे में असां कुझु डिस्कस कंदासीं छाकाणि त हीउ मेन जेको आहे शाइर हुयो अरगुन जे दौर सां। मखदूम नूह हालाई कहिड़े दौर जो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे त इहो अरगुननि ऐं तुर्खननि जे दौर जो आहे त मखदूम नूह अहिड़े हिसाब सां बि सवाल ॾेई सघनि था त सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा त मखदूम नूह कहिड़े दौर सां तालुक़ रखंदो हुयो त इहो अरगुननि सां तालुक़ रखंदो ऐं क़ाज़ी कादन बि जेको आहे अरगुननि जे दौर सां तालुक़ रखंदो हुयो। मखदूम नूह हालाई ॿई कहिड़े नाले सां मशहूरु आहिनि त गौसुल हक़ मखदूम लुत्फ़ुल्ला मियां लतीफ़ुल्ला मखदूम या मखदूम अल ॾितो या मखदूम शहाबुद्दीन। त इहो मखदूम नूह जेको आहे ऐं ॿिए नाले सां गौसुल हक़ मखदूम लुत्फ़ुल्ला जे नाले सां बि मशहूरु आहे। मखदूम नूह सरोवर हालाई जो वालिद जो नालो छा हुयो? मखदूम ख़ालिक हुयो, मखदूम हज़रत हयात हुयो, मखदूम शहाबुद्दीन हुयो या मखदूम नेमतुल्ला हुयो। त हिन जो सही ऑप्शन मखदूम नेमतुल्ला थींदो। चोथों असांजो सुवालु आहे त मखदूम नूह जी विलादत कहिड़े ॻोठ में थी? उहा हाला में थी हुई, ख़ैबर में थी हुई या ठोड़ी में थी हुई या मटियारी में थी हुई। त इहा हाला कुंडी टोड़ी हाला कुंडी में थी हुई। त इन जो पहिरियों ऑप्शन सही थींदो। मखदूम नूह जो सिलसिलो कंहिंसां वञी मिले थो? हज़रत अली सां, हज़रत अबू बकर सां, हज़रत उस्मान सां, हज़रत इमाम सां। त हिन जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां मिले थो। इहो हुया असांजा अरगुननि जो दौर जा कुझु आम सवाल। असां वधीक जेका आहे कलोड़नि ऐं मीरनि टालपुरनि ऐं समन जे दौर जा वधीक जे दौर जा MCQ हल करण जी कोशिशि कंदासीं। थैंक यू वेरी मच।